घोटकी जी अवाम छा तव्हांखे सपोर्ट कंदी इन वॾे अहम संगीन मामले तरफ़ छा तव्हांखे सपोर्ट कंदी त तव्हां वज़ीर आज़म थियो? घोटकी जी अवाम मुंहिंजी सपोर्ट करे या न करे, बहरहाल मां त घोटकी जी अवाम जे लाइ हर वक़्तु हाज़ुर हूंदुसि जॾहिं पीएम थींदुसि। तव्हां इस्लामाबाद मां रोज़ानो वीडियो बयान जारी कयो पिया। हिन वक़्तु ज़िले घोटकी तोड़े पूरे मुल्क जी अवाम खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? कश्मीर जे बारे में बि तव्हां वॾी दावा कई आहे त घोटकी जी अवाम ॾांहुं इहो कामयाबी जो सेरो वेंदो। ऐं मुंहिंजा इहा हक़ीक़त आहे, इहा का मज़ाक न आहे, इहा का हवा न आहे। इहा हक़ीक़त आहे। जॾहिं मां पीएम थींदुसि उन ॾींहुं अवां ॾिसंदा हुए ऐं पूरी दुनिया ॾिसंदी त कश्मीर, जम्मू कश्मीर आज़ादु थींदी। हिकु दफ़ो ॿीहर असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त तव्हां वज़ीर आज़म थियणु वञो पिया साईं, मुंहिंजा कंफर्म मां वज़ीर आज़म पाकिस्तान थियणु पियो वञा। ऐं हिकु कोई पैगाम ॾियणु चाहियो अवाम खे? अवाम खे मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त दुआ कयो, जेतिरो थी सघे जल्द मां वज़ीर आज़म जी सीट ते वियां ऐं जेतिरो थी सघे जल्द जम्मू कश्मीर आज़ादु थिए इंशाअल्लाह। ऐं वज़ीर आज़म थियण खां पहिरियों क़दम तव्हांजो कहिड़ो हूंदो ज़िले घोटकी जी अवाम जे लाइ? ज़िले घोटकी खे जेको मां सरप्राइज़ ॾींदुसि, उहा इहो पहिरियां सरप्राइज़ इहो ॾींदुसि त जम्मू कश्मीर जी आज़ादी। ठीकु आहे, महिरबानी। इस्लाम ख़ान महर असां सां टेलीफोनिक लाइन ते मौजूदु हुयो। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया नाज़रीन त ज़िले घोटकी सां तालुक़ु रखंदड़ नौजवान इस्लाम ख़ान महर दावा कई आहे त घोटकी जी अवाम खे मुबारकबाद हुजे त आऊं पाकिस्तान जो वज़ीर आज़म थियणु वञा पियो।